जीत आवाजी आहे सची सामू जो पिए तो पक सां किर तो अहिड़ी आवाजी मीत मिठी जाम खान शोरो तारिक शाह जामुट आवाजी आहे जीत पकी आवाजी आहे जीत पकी निशान पे जी जीत जो आ तीर निशान पे जी जीत। मैं जवाद अमन, आप देख रहे हैं मेरे YouTube चैनल जवाद अमन। माशाल्लाह आज हमारी गली में जाम खान शोरो आ रहा है जो कि पीपल्स पार्टी का मेंबर है। माशाल्लाह वो हमारे पहले ही काम करता था, अब भी इंशाल्लाह आगे होके हमारे काम करेगा। हम उसको वोट देते हैं, इंशाल्लाह आगे उसको वोट देते रहेंगे। इंशाल्लाह अल्लाह उसको कामयाब करे। माशाल्लाह व्यूअर, आप देख सकते हैं कि चाचा मीर ने कैसे जाम खान शोरे के इस्तकबाल के लिए ये देखो गली सजवाई थी। माशाल्लाह देखो सारे झंडियाँ लगी हुए हैं और स्टेज माशाल्लाह इतनी अच्छी तरह सजा हुआ है माशाल्लाह। उम्मीदवार तारिक हुसैन शाह जामोद इस्लाम खान शोरे जी बेजी गैरान सा जे फुटो जे नारन में फुटो ना चंद्र दिठो ही फुटो जे आवामी शेर आवामी किरदार जे दिल के छुए जे दिल के करवाए जे आवाम के साफ द्वारे तो तबकात कुछ कोरन सब आवाम ताकत सरचश्मो अचो अचो तव्हांजा उम्मीदवार तव्हांजा अगवान जेके जामन तव्हांजा उम्मीदवार अची चुका आहिनि। अचो उन्हनि जो आजिया कयो, पंहिंजे पिंडाल खे भरपूर रखो। सच कासमाबाद पीपल्स पार्टी जो उम्मीदवार तारिक शाह जामोद कासमाबाद जो उम्मीदवार जो इंतखाबी निशान आहे तीर ते ठपो हणी जाम खान शोरो साहिब के तारिक शाह जामोद साहिब के कामयाब कंदा। पीपी जा जियाला पीपी जा सपोर्टर मीर जान मोहम्मद दाऊदानी, शफी मोहम्मद दाऊदानी, आगा शाहिद पठान, सोहेब हुसैन दाऊदानी ऐं रफीक अहमद शाह। हिकाज इलेक्शनी मैन जो हिकाज असां वरी वाज़े था कयूं यूसी 127 जे तक ते स्टेज ते बीठल दोस्तन के गुजारिश है स्टेज पे बीठल दोस्तन के गुजारिश है तो सस्तन लाड़न जी सुरताल का हटो पैनल पैनल पिंडाल में फीतुन को दो ऐं संजीदगी सां पंहिंजनि उम्मीदवारनि खे ॿुधो, पंहिंजे बच्चनि वोट जो क़दुरु कयो, वोट जो क़दुरु कयो। पीपल्स पार्टी तव्हांजो अधु सदी खां वधीक आवामी जिदोजहद जो मोर्चो है उनके ये हल्की सतह ते न छुड़ाओ। अचो पंहिंजी सजवीकनि देवो, स्टेज खे खाली करो, महिरबानी करे स्टेज खे खाली करे त जीअं उम्मीदवार सुख सां ऐं जेको संजीदगी सां सूरत खे तारिक शाह जामोद के सिंधी अजरक टोपी जो तोहफ़ो पेश करे। उनखां पोइ
गुलाम खान शोर साहब की पेश करो प्रोफेसर साईं मुंहिंजा वॾा जिंजा हॾा आहिनि लॻा बंबोर में मुंहिंजा वॾा जिंजा हॾा आहिनि लॻा बंबोर में केॾा विया कहिड़ी घटा गंगोर में छा बेटी सभु कुझु हुया यारो भिटाई कुझु न हो हुई काल तंबूरे मथां जंहिंजी खुदाई कुझु न हो कोई फले ही उम्र फानी आहे छा ऐं शहर जूं कई सदियूं जादू बयानी आहे छा हाणे मां उन शख्सियत खे सर कंदुसि उन शख्सियत खे नवां अर्ज़ कंदुसि त अचे ऐं मोहतरम जाम खान शोरो जाम खान शोरो आसमवाद फेस 1 जुनेजा कॉलोनी अनवर विलास जा रहवासियों अस्सलाम वालेकुम जीए भुट्टो दावदानी साहब हिकिड़े ॾींहं जे नोटिस ते हेॾो वॾो मेलो मचायो आहे आउं सम्झां थो साईं तारिक शाह पे चयो जेतिरो जोश आहे जेतिरो वलवलो आहे जेतिरो इलेक्शन जी ये मुहिम कासिमाबाद में भी हले सिर्फ इस पार्टी भी हलाए भी का बि जमायत पूरी सिंध में अञा इलेक्शन जे सिलसिले में कोन निकिती आहे ऐं कासिमाबाद जो माण्हू हैदराबाद जो माण्हू सॼी सिंध में अॻु भरो आहे पर पाकिस्तान में सिर्फ पाकिस्तान पीस पार्टी आहे जंहिं कोयटा में बि जलसो कयो आहे डेरा बुगटीअ में बि जलसो कयो आहे तुर्बत में बि जलसो कयो आहे जंहिं बावल नगर में लाहौर खां वठी सवात ऐं आज़ाद कश्मीर मां थींदो इलेक्शन जो माहौल सिर्फ़ पाकिस्तान पीस पार्टी जोड़ियो आहे ॿी का बि चला जाम साहब काफ़ी डिटेल में सॼी ॻाल्हि त करे छॾी आहे तव्हां सां हाणे हुन खां पोइ आउं सम्झां थो मुंहिंजे ॻाल्हाइण लाइ कुझु रहियो कोन्हे जेको ॻाल्हाइणो जाम साहब ॻाल्हाए छॾियो बसि एतिरी तव्हांखे अर्ज़ु रखूं था त जे अगरि पंहिंजो को सियासी हिसाब सां हिते को घणी थिए थो त उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी थी थिए पाण वटि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आला क़यादत हमेशह सॼे पाकिस्तान जी ऐं बिलख़ुसूस पंहिंजे सिंध जी त हमेशह सारल थी आहे जीअं जाम साहब ॻाल्हि कई त जेॾी महिल ॾुखिया टाइम हुआ जेॾी महिल सैलाब हुआ मींहं हुआ त ओॾी महिल बिलावल साहिबु हो जेको हलियो पिए ओॾी महिल ज़रदारी साहिबु हो ओॾी महिल अदी फरियाल साहिबा हुई पर ओॾी महिल उन्हनि सां गॾोगॾु हर तक में उन्हनि जा नुमाइंदा जाम साहिबु हलियो पिए तारिक शाह हलियो पिए ऐं हेठि असांजा जेके ॿिया दोस्त आहिनि यूनियन लेवल ताईं वार्डन ताईं चेयरमैन ॾिनी आहे इंशाअल्लाह आउं सम्झां थो हींअर अगरि पाकिस्तान में अगरि को हिकिड़ो दोस्त असांजो हिकिड़ो साथी हिकिड़ो असांजो लीडर आहे जेको पंहिंजा मसइला हल करे सघे थो त बिलावल साहिबु आहे हिन जे करे महिरबानी कजो ऐं तव्हांखे एतिरो अर्ज़ु थो रखां त जहिड़े जोश ऐं वलवले सां अॼु हिते तव्हां महिरबानी कई आहे असांखे हाणे हिते विहारियो आहे अहिड़े ई नमूने सां 8 तारीख़ ते पाण खे ईअं ई बिलावल साहिब खे वोट ॾियारणो आहे मां वधीक टाइम नथो वठां बसि तव्हांखे एतिरो अर्ज़ु रखी था वञूं त महिरबानी करे पंहिंजो कमु सम्झी करे ऐं 8 तारीख़ ते वोट बिलावल साहिब खे ॾिजो तीर ते ॾिजो इंशाअल्लाह पाण हुनखे वज़ीर आज़म कंदासीं ताकी पंहिंजा मसइला हल थी सघनि महिरबानी जी ॿुधो आप देख सकते हैं कि माशाल्लाह वो उसका कैसा इस्तकबाल किया था हमने माशाल्लाह यहीं पे करते हैं आज के वीडियो का एंड उम्मीद करता हूँ आपको मेरा आज का वीडियो बहुत अच्छा लगेगा अगर मेरा वीडियो आपको बहुत अच्छा लगे तो मेरे चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें दोस्तों के साथ शेयर करें और लाइक करें अपने भाई को सपोर्ट करें अल्लाह हाफिज़।